हयाती। मामा साईं, यो सजो कम चाचे शाह ज़मान जो आहे। चाचो ही असांजा माण्हू गिरफ़्तार तो कराए। वैसे सूबेदार सां अॼु कुत वांगुरु जोड़ावा मां त भॼण में कामयाब थियुसि। खेरो जी ख़बर ई न आहे। इन चवंदे बुढ़ी नथो मरी। अड़े हेॾे मुड़ुस थी मुक़ाबलो करी भॼी आहीं, वॾो गंद करे आयो आहीं। जिथे पुॼी न सघिजे उते भॼण कमु वरियामनि जो हूंदो आहे। जेके भॼी जान छॾाईंदा आहिनि उहे भाड़िया हूंदा आहिनि। मुड़ुस माण्हू बीही मुक़ाबलो कंदा आहिनि। वैसे खेरो जी मालकी कयो, न त सूबेदार सुखियो खेरो जी खल लाहे छॾींदो। खेरू मार जो कचो आहे, किथे तोतिया न बोले। खेरू जीअं असां वटां ॿधिजी त असां हुनजी मालकी कयूं आहे। खेरू तो वटां गिरफ़्तार थियो आहे, तूं वञी मालकी करीस। वैसे मां पाण भागे थो माण्हू, खेरो जी मालकी मां कीअं कंदुसि? अवां वॾा महिरबानी कयो, न त खेरो टीप खाई ईंदो। मामा साईं, यो सजो कम चाचे शाह ज़मान जो आहे। चाचो ही असांजा माण्हू गिरफ़्तार तो कराए। त जीअं असां कमज़ोर थियूं, जेकॾहिं हुन खेरू खे गिरफ़्तार करायो आहे त असां हुनखे आज़ाद कराईंदासीं। त जीअं चाचे शाह ज़मान खे ख़बर पवे त पंगुल बि कंहिंखां घटि नाहे। भाणज, इन शाह ज़मान त असांखे रत करे छॾियो आहे। दिलि थी चवे त शाह ज़मान खे थकी हिकिड़ो हणा, ॾखारियांसि काक जा वण, पर छा कयां, थक हण ई नथो जे। मामा साईं, तूं मुड़सी कर। शाह ज़मान जे सभिनी दुश्मननि खे गॾु करे हिकिड़ो वॾो अटालो ठाहे। पोइ शाहज़ेब, शाह ज़मान, हाशिम दिलावर सभु चट, अमलो ई हिकिड़ो। भाणज, कुझु न कुझु करणो पवंदो। शेरू, तूं कुझु ॾींहं गाइब थी वञ, मां खेरूअ जो बंदोबस्तु कयां थो। ठीकु आहे वैसे। आदिल खान मुंहिंजूं बाहूं बंदि करे छॾियूं आहिनि। हुन मूं ते 2 दफ़ा हमिलो करायो आहे। मूं 2 दफ़ा भॼी जान बचाई आहे। चमो केसि ताईं भॼी जान छॾाईंदो? मुड़ुस थी मुक़ाबलो कर, दुश्मन जा ॾंद खटा कर, न त इहे ज़ालिम तोखे जीअण कोन ॾींदा। सरदार साईं, छा कयां, अकेलो थी पियो। होॾां मुंहिंजी भेण वेलम आहे, हेॾां मां आज़ार में आहियां। असां ॿिन्ही भेण भाउनि जो दीन दुनिया में केर बि न आहे। न राज आहे, न भाग आहे, त वरी क़ौम आहे, न ज़ात आहे। चमो आओ नहार, ही सरदार शाह ज़मान तोसां गॾु आहे। तूं मुंहिंजी शाह में आहीं, दुख सुख में मुंहिंजो तोसां साथ आहे। अकेलो कोन छॾींदुसि। सरदार साईं, मां त हू मासूम ॿार आहियां जेको पंहिंजे वॾड़नि खां विछड़ी वियो आहे। चाचे पलीअ खे पंहिंजो करे हेॾां हलियो आयुसि, पर हिते मूंखे कंहिं दिलि सां क़बूल न कयो। मां न घर जो रहियो आहियां, न घाट जो। चमो ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो घर बि ही आहे त तुंहिंजो घाट बि ही आहे। तूं सरदार शाह ज़मान जी पनाह में आहीं। चमो मां शाहज़ेब जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो तोखे थो ॾियां। तोखे छा कयां सरदार साईं? दुश्मन खे त रुक जा चणा चॿाए सघां थो, पर हाशिम जे अखियुनि जो ताब नथो बर्दाश्त करे सघां। सरदार साईं, हाशिम मूंखे दिलि सां माफ़ नाहे कयो। सरदार साईं, मां गुनाहगार आहियां, मां हाशिम वारनि जो ॾोही आहियां। मूंखे सज़ा ॾियो सरदार साईं, मूंखे सज़ा ॾियो त मुंहिंजे दिलि जो भार हल्को थिए, न त मूंखे पंहिंजी ज़मीर जी मलामत मारे विझंदी। हा, तूं गुनाहगार आहीं, तूं जावेद जो कातिल आहीं, तूं शमा जो कातिल आहीं, तूं साले जो गुनाहगार आहीं। तोखां फ़ैसिलो साले वठंदो। सालियो आहे किथे? मां किथे ॻोल्हियां सालिया खे? चमो जेकॾहिं साले हिन जहान में आहे या न आहे, उनखे ॻोल्हण तुंहिंजो कमु आहे। ॻोल्हीसि। सरदार साईं, मां सालिया खे ज़रूर ॻोल्हींदुसि। फिलहाल मां वञा थो शाहज़ेब ॾांहुं।
सजा दिलावर या सागी मीरा थई जे तो सा गड मुखे मोटरसाइकिल ते दिसी चपाट वाहे कढी हुई ऐं अॼु पाण शाहज़ेब सां वेठी आ। मुंहिंजी भेण हाणे मीरा उहा सागी मीरा नाहे रही जेका चाचे पले जी धी हुई। ये त हाणे सरदार शाह ज़मान जी नूंह आहे। न दिलावर न, ही उहा सागी मीरा है। ॾिस गौर सां। ही छा थी चवी मुंहिंजी भेण? ॾिस दिलावर, मीरा जे अंदर में केॾी पीड़ा आहे, पर इहा पीड़ा तोखे नज़र न ईंदी छो त तूं मर्द आहीं। तोखे केड़ी खबर त औरत जो अंदर कीअं भॼी भोर थींदो आहे, औरत कीअं अंदरा टुटंदी आहे। मुंहिंजी भेण तूं छा ॼाणी त प्यार जी बाहि आशिक जो अंदर कीअं जलाईंदी आहे। पर मां छा कयां मुंहिंजी भेण, प्यार रुगो शादीअ जो नालो न आहे। प्यार त कुर्बानीअ जो नालो हूंदो आहे। मां मुड़ुस बणिजी मीरा ते हुकुमरानी करणु नथो चाहियां। मां त आशिक बणिजी मीरा जी नौकरी करणु चाहियां थो। मुंहिंजे छुटल फटन खे ताज़ो न कर मुंहिंजी भेण। मूंखे कुर्बान थियण दे, कुर्बान थियण दे मूंखे। ये खबर तो बोले तो या न? सर ॾाढो मारियो अथमांसि, ज़बान खोले ई कोन थो। वॾो ॾोहारी आहे। अच्छा वॾो ॾोहारिया ध्यान वाल। हेरू किथे आहे? हेरो मुंहिंजो नालो त सूबेदार सिखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। सची करी तो या घुराया सचो? साहब मां बेगुनाह आहियां। हेरो तूं लाकअप में न, टार्चर सेल में आहीं, टार्चर सेल में। ऐं तोते वांगे बोली नहीं। इन लाइ तुंहिंजी भलाई इन में आ। बिना मार जे सच सच ॿुधाए, न त मारे मारे खून करे छॾींदोमांइ। ऐं इहो शेरू तुंहिंजी जनाज़े निमाज़ ते बि कोन ईंदी। सच सच ॿुधाए, शेरू किथे आहे? सूबेदार तूं बत्ती खललाए छॾ या फट मारे छॾ। मां बेगुनाह आहियां, कंहिं बि शेरू खे कोन थो सुञाणियां। मां चवां थो खैरो ॿुधाए, तपेदार जो खून कंहिं कयो हो? द्वार सूमर खे खंजर कंहिं हयो? ॿुधाए। साहब केरु तपेदार, केरु सूमर, मां कंहिंखे बि कोन थो सुञाणियां। हेरो यादाश्त गुम थी वई आहे छा? ॿुधाए शेरू किथे आहे? जी साहब। लगे एतिरो कुटीस जो हिनजी विञायल यादाश्त वरी वापस अची वई। वॾा जी ने सां अहिड़ो अशर कयां थो जो ही उम्र भर हर ॾोहारी खे ॿुधाईंदो। हेलो शमू कीअं ई मुंहिंजा भाउ? सालमन असां ॿिन्ही भाउ भेणनि खे जुदा करे छॾियो आहे। तोखां सवाइ त मुंहिंजी दिलि ई नथी लॻे। छा कयां भेण, मुंहिंजी बि हिते नौकरनि वारी ज़िंदगी पई गुज़रे। सिक त मूंखे तव्हांजी ॾाढी आहे, पर छा कयां,
बहादुर खान मुझे जिंदगी जो दुश्मन बणिजी पियो। सब्र कर मुंहिंजा भाउ, हाणे देर नाहे। मां जल्दी दरिया खान खां समूरी मिल्कियत पंहिंजे नाले ते लिखाए तोखे पाण वटि घुराए वठंदुसि। भेण, तूं अकेली आहीं। दरिया खान वॾो चालाक माण्हू आहे ऐं ज़मीन में तो हुनजो साह आहे। तूं कॾहिं बि पंहिंजी ज़मीन तुंहिंजे नाले न कंदो ऐं तूं अकेली हुन खां ज़मीन न वठी सघंदी आहीं। हा, बाक़ी मां तोसां गॾु हुजां त कुझु न कुझु करे वठां। हा, कोशिश कंदी रहंदी, नेठि त कामयाबी असांजा कदम चुमंदी। शमू, छा तोखे पंहिंजी भेण जे शातिर दिमाग़ ते भरोसो नाहे? तमाम जल्द असीं हिन ॻोठ जा ॾेरा हूंदासीं। इहो बहादुर खान ऐं दरिया खान असांजा त नौकर हूंदा, नौकर। उन ॾींहं जो मूंखे बेसब्रीअ सां इंतज़ार आहे। उहो ॾींहुं परे नाहे, तमाम जल्द ईंदो। हाणे मां दरिया खान खे अहिड़ो सबक सेखारींदसि जो हू त मुंहिंजो दीवानो थी वेंदो, दीवानो। अवल ख़ैर दी, फिलहाल त बहादुर खान मुंहिंजे पोयां कातक वाड़ा खणे थो फिरे। इहे कातकोहाड़ा बहादुर दरिया खान खे हणंदो आहे। तूं फिकुर ई न कर। मां इन्हनि पी पुटनि खे अहिड़ो त पाण में विढ़ाईंदुसि जो शैतान बि वाह वाह कंदा। तूं वेही तमाशो ॾिस। ठीकु आहे, पर तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ। तूं मुंहिंजो फिकुर न कर शमू, मां अकेली इन्हनि ॿिन्हिनि खां ॾाढी आहियां। लॻे थो शमू कोई अचे पियो। हाणे मां फोन बंदि थी कयां, पोइ ॻाल्हाईंदासीं। फिकुर न कजांइ, ठीकु आहे? चङो, ख़ुदा हाफ़िज़। पोइ ख़ुदा हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़। तू बहादुर खान आई न? हाँ, मां ही बहादुर खान आहियां। मां फ़कीर मीरन आहियां। मूंखे कुछ तोसां ॻाल्हाइणो आहे। हा चओ। मां तोखे 25 साल पुराणो राज़ ॿुधाइण थो चाहियां। 25 साल पुराणी? कहिड़ी ॻाल्हि? ॿियो केरु न ॿुधाईंदे, हाणे तोखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि। तूं मूंसां पोइ ॻाल्हाए।
हली करे आई आहियां राजुल, तूं वे, मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे अचां। न मां वेहंदसि ऐं न तुंहिंजी चांहि पीअंदसि। तूं मूंखां नाराज़ आहीं छा? हा, मां तोखां नाराज़ आहियां। यादि कर मीरा, जॾहिं तूं पहिरियों दफ़ो मूंखे दिलावर सां मोटरसाइकिल ते ॾिठो, तूं मूंखे जमा ठही हुई, यादि थी? राजुल, उहा त पुराणी ॻाल्हि थी वई आहे ऐं तूं वरी अॼु नाराज़ थी आहीं। उन चमाट मूंखे ज़िंदगी में पहिरियों दफ़ो सची ख़ुशी ॾिनी हुई, छो त हुन चमाट में प्यार हुयो। तुंहिंजे दिलि में त भाउ दिलावर जे लाइ प्यार हुयो न, पर चमाट जेका सुबुह तूं मूंखे आई आहे, उहा चमाट मुंहिंजी रूह खे लॻी आहे। मुंहिंजी दिलि हाकू फाकू थी वई आहे, छो जो उन चमाट में धोखो हुयो, कूड़ हुयो, नफ़रत हुई। मीरा, तो जहिड़ी छोकिरी बि सोन ते सेण मटाए छॾिया। मुंहिंजो त हाणे मोहबत तां अरवाह ई खॼी वियो आहे। इहो छा पई चए राजुल? मां त तोखे सुबुह खां वठी ॾिठो ई कोन्हे, मां त तोखे हाणे थी ॾिसां। मां तोखे केॾी महिल चमाट आई? उन चमाट खे छॾ, पर तूं दिलावर सां शादी नथी करीं त न कर। बाक़ी ही सरेआम दिलावर जे साम्हूं शाहज़ेब सां हथ में हथ ॾींदी त मुंहिंजो भाउ दिलावर मरी वेंदो। मीरा, ऐं जे दिलावर मरी वियो त मां बि न बचंदसि। मीरा, तूं असांजी कातिल थी सघी थी। राजुल, माण्हू कॾहिं कॾहिं चाहींदे बि प्यार खां पासे थी वेंदो आहे। दिलनि में दर्दनि जा दुकान खोले लबनि ते मुर्कुनि जा गुलाब सजाईंदो आहे। राजुल, दिलावर दोस्तीअ जे भरम जे ख़ातिर मूंखे छॾे छॾियो ऐं अॼु तूं उनजी वकील थी आई आहीं, जंहिं कॾहिं बि मूंसां इज़हार न कयो। न राजुल न, कातिल मां अव्हां जी न, पर कातिल त अव्हां आहियो, मुंहिंजी मोहबत जा, मुंहिंजे जज़्बनि जा। अव्हां मुंहिंजी मोहबत खे मारियो आहे राजुल, अव्हां मुंहिंजी दिलि टोड़ी आहे ऐं हाणे हिन टुटल दिलि खे टाको कोन लॻंदो राजुल, कोन लॻंदो। इहो तूं थी चवी मीरा, छा तूं नथी ॼाणी त दिलावर तोसां केतिरो प्यार कंदो आहे? छा दिलावर जी मोहबत इज़हार जी मोहताज हुई? बस राजुल, मूं पंहिंजे सीने में पत्थर रखी छॾियो आहे। ऐं हा, दिलावर खे बि चओ त पंहिंजे सीने मां दिलि कढी पत्थर रखी छॾे। ॾोही मां न, पर दिलावर आहे। मां हाणे दिलावर जी न, पर शाहज़ेब जी थी चुकी आहियां। ऐं हा, हाणे मूंखे केर बि वरगिलाए भटकाए नथो सघे। ॾिस जाए मीरा, तूं पछताईंदीअ, रोअंदीअ, तड़पंदीअ, लुछंदीअ।